बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी आऊं जो मेज़बान अज़हर गुल सरकी वहां अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, सॼी सिंध जो ॻोठ शहर वस्ती वाण ॿार ॿुढो न केनाल नारे मामले ते सरापा एहतजाज आहे। छो जो उहे ॼाणनि था त ही केनाल सिंध जो ॼणो सरेआम क़तल आहे। जेकॾहिं इहे केनाल निकिरनि था त सिंध वासी प्यासा मरी वेंदा, गुज़र सफ़र सां गॾोगॾु प्यासा बि मरी वेंदा। सो हुननि जी इहा आख़िरी हद हुई हिकिड़ी, बाक़ी ज़ियादतुनि खां अलावा जो उन्हनि जो पाणी बि बंदि कयो वञे सिंध वासियुनि जो। ऐं हीअ सिंध ख़ूबसूरत धरती, सरसब्ज़ धरती ऐं सम्झो त सभु कंहिंखे हिते पाकिस्तान अंदरि पालींदड़ धरती, उन सां एॾी वेदन थिए। उन हवाले सां जेकबाबाद ज़िले में बि एहतजाज रिकॉर्ड कराइण जे लाइ हितां गुज़रंदड़ पंजाब जी तरफ़ जेका ट्रैफ़िक आहे, माल बरदार गाॾियूं आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ शयूं खणी उन तरफ़ वञनि थियूं, जिन में कोयलो आहे, खाद खुराक जूं शयूं आहिनि ऐं फ्यूल आहे, तेल पेट्रोल आहे, डीज़ल आहे, उहे सभु शयूं खणी जेके पंजाब तरफ़ वञनि थियूं ऐं पंजाब जो वहिंवारु हले थो। उहो एहतजाजनि बबरलो जे धरणे खां पोइ जेकबाबाद वासियुनि बि हिकिड़ो एहतजाज रिकॉर्ड करायो। उन्हनि ठुल्ह खां कश्मीर तरफ़ वेंदड़ रस्तो जेको गुडू खां क्रॉस करे पंजाब में दाख़िल थिए थो, उन रोड खे ब्लॉक करे छॾियो ऐं एहतजाज कयो। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ ठुल्ह जे रिपोर्टर सरमद कंडराणी सूरत हाल खे वाज़े कयो आहे। अचो त ॾिसो उते एहतजाज कंदड़नि जी छा पंहिंजो सूरत हाल आहे ऐं उते एहतजाज कीअं पियो कयो वञे। अजी छन गैर कानूनी तकरार करण के खिलाफ पूरी सिंध सरापा एहतजाज बबलो समेत कमूशे मुख्तलिफ हंधनि ते धरणो मौजूद। ठुल्ह में जो गुज़र 2 ॾींहंनि खां वठी GS महाज तरफ़ां बाईपास ते नेशनल हाईवे बंदि कयो आहे। उन धरणे में जेको आहे ठुल्ह भरिसां गड़ी सन में अगवा थियल मासूम न्याणी फज़ीला सरकी जो वालिद अब्दुर्रज़ाक सरकी भी मौजूद है और वो भी धरणे में हिते मौजूद है। नेठड़ उसमें अब्दुर्रज़ाक तव्हां ॿुधायो, तव्हां हिते आया हो, कैनालनि जो मसलो आहे, तव्हां बि हिन एहतजाज में शरीक थिया, छा मैसेज ॾियणु चाहियो था त 6 कैनाल आहिनि इन्हनि सां जेको सिंध जो जीअप आहे, जेके 6 कैनाल ठहिया त सिंध जे पाणी जी सूरत कहिड़ी हूंदी? साईं, इहा सिंध तबाह थी वेंदी, सिंधी माण्हू तबाह थी वेंदा, शहर तबाह थी वेंदा, ॿाहिरियां तबाह थी वेंदी। ऐं असुल में इहो जेको किरदारु आहे त आसिफ़ ज़रदारी जो ऐं पीपल्स पार्टी वोट बि वठे थी ऐं अवाम खे कोई बि अथी। ऐं आख़िरी इहो जेको पाणी जो धको इहो आसिफ़ ज़रदारी आख़िर त आयो आहे। ऐं इन जे लाइ माण्हू पंहिंजा बचा कुर्बान करे, पाण खे कुर्बान करे, जानियूं कुर्बान करे, पंहिंजो माल मिल्कियत कुर्बान करे जो पोयनि खे बचाइणो आहे। ऐं जेको सिंध इहे केनाल निकिरनि न निकिता त असां तबाह थी वेंदासीं, बर्बाद थी वेंदासीं। असां छा पर सॼी सिंध हली वेंदी, शहर बि हलिया वेंदा, ॿाहिरियां बि हलिया वेंदा। इन जे लाइ माण्हू निकिरनि, पंहिंजी जान जी कुर्बानी ॾियनि, पंहिंजे बचनि जी कुर्बानी ॾियनि, माल मिल्कियत जी कुर्बानी ॾियनि, पोइ उनजी ज़मीनां बचदियूं, शहर बचदा, ॻोठ बचदा। ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम के तहत जो पंजाब के चोलिस्तान के सरियाब करण के लिए 6 कैनालन जो मनसूबो आहे, इहो कंहिं तरीक़े से जायज़ वैलिड कोन्हे, सरासर नाजायज़ मनसूबो आहे। छाकाणि त असांजे मुल्क में पहिरों ही पानी की किल्लत आहे। इन किल्लत के बावजूद अगर थींदी ये कैनाल ठहंदा, ऑटोमेटिकली या पंजाब जो पानी खणंदा या सिंध जो खणंदा। पंजाब वारा पंहिंजे हिस्से जो पानी ॾियण लाइ तैयार ही न आहिनि। हे लॉलीपॉप ॾियण जी कोशिश कोई न करे। इहो हक़ीक़त आहे कि पानी आहे कोन, वरी तव्हां 6 कैनाल ठाहींदव त तव्हां सिधी सवी ॻाल्हि आहे, सिंध जे त ख़ुसूसन सिंध जे त जीआपे जो मसलो आहे। माण्हुनि में पहिरों ही बदहाली आहे, बावजूद उनजे जेकॾहिं अञा भी पानी जी कोई क़िस्म जी खोट थींदी त ऑटोमेटिकली हिते त सर्वाइव करणु ॾुखियो थी वेंदो। इंसानी ज़ात जे मिसाल के तौर ते दरियाए सिंध को पानी कींझर में वेंदो आहे, कींझर को जेको आहे कराची जे लाइ पानी वेंदो आहे। 2 अरब जो शहर आहे कराची, उन्हीं के पानी काॾों ॾींदव? फजूल ज़िद्दा बहस आहे, इनके फौरी तौर ते बंदि थियणु घुरिजे। और पाकिस्तान जे हुकुमराननि खे असांजा मुल्क जा जेके हाकिम आहिनि, जेके साहिब इक़्तिदार आहिनि,
उन्हनि खे बि थोरो ज़हन खोले करे हिननि एहतिजाज हे आवाज़ ॿुधणु घुरिजे और फौरी तौर ते हिन ते एक्शन खणनि। इहा ई ॻाल्हि त कयूं था न दादा, असां त पहिरों ई वारनि ते माण्हुनि में सबर बर्दाश्त कोन्हे का, गर्मी जी हालति हे आहे, कंहिं क़िस्म जी सहूलियत कोन्हे। अञा जो अगरि कैनॉल्स ईंदा त ऑटोमेटिकली इहो त वबाले जान आहे। सोचणु घुरिजे और फौरी तौर ते हिनखे बंदि करे तसल्ली बख़्श जवाबु ॾियणु घुरिजे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे। असां चऊं था त 91 वैकार्ड जे तहत जंहिंखे सिंध खे तहफ़ुज़ात हुया, उन बावजूद बि सिंध मजबूर थी उन क़बूल कयो। उन त जेको असांखे 42% पाणी मिलणो आहे उहो बि नथो मिले। हिन वक़्तु सूरत हाल इहा लॻी पई आहे त कोटड़ी डाउन स्ट्रीम खे जेको 10 मिलियन एकड़ फुट पाणी मिलणो आहे, उते पाणी न मिलण जे करे सूरत हाल इहा आहे त उतां जा डाउन स्ट्रीम जा जेके ज़िला आहिनि, सिजावल, ठठो, बदीन, उन 35 लख एकड़ जेका आहे समुंड जेको आहे गिड़काए वियो आहे। जेकॾहिं कैनाल ठहिया त सूरत हाल इहा थींदी त गुड्डो खां हेठि सिंध वासियुनि खे पाणी मिलंदो ई कोन। हिन वक़्तु बि इहा सूरत हाल आहे। सखर जेको आहे दरिया जे किनारे ते आहे, उतां जो पाणी जेको आहे 70% आर्सेनिक सां भरियलु आहे। इहा केॾी ज़्यादती आहे। चवनि था त सतलज में पाणी इन चोलिस्तान कैनाल खे मिलंदो, सतलज में त पाणी ई कोन्हे। माना सिंध जो पाणी चोराए वेंदो। 175 किलोमीटर डिघी जेका आहे चोलिस्तान कैनाल ठाही वञे थी पई। शुरूआत में 12 लख एकड़ ज़मीन आहे, पर असां अंदाज़ो आहे अॻिते हली करे जेको हिन वक़्तु नंढो चोलिस्तान चवनि था, वॾो चोलिस्तान ठहंदो, उन खां पोइ ॿियूं वधीक कैनालूं थींदियूं। तक़रीबन 60 लख एकड़ ज़मीन सिर्फ़ु चोलिस्तान जी आबाद थींदी। इहा केॾी वॾी ज़्यादती आहे। तंहिंजे करे असां हाणे वधीक मरहलनि जो असां पाण जमीयत उलमा इस्लाम एहतिजाज कयो आहे। कंदकोट बाईपास ते इंशाअल्लाह ज़िले जैकाबाद ऐं कंदकोट जा लखे माण्हू उन मैदान ते गॾु थी करे उते रोड ब्लॉक कंदा। असां जेको आहे कमू शहीद वटि धरणो हणंदासीं। उते मोटरवे ते वॾो धरणो लॻंदो, लखे माण्हू शिरकत कंदा। पूरी सिंध सरापा एहतिजाज आहे। असां सम्झूं था त जेकॾहिं अञा बि हुकुमरान होॾ तां न लथा त मां सम्झां थो त सिंध वधीक मुज़ाहिमत कंदी। MRD जी तहरीक खां बाद में सिंध में ही वॾी तहरीक असां ॾिसूं था पिया कैनालनि जे ख़िलाफ़, जंहिंमें बच्चा, ॿार, औरतूं, वकील, डॉक्टर बि मैदान ते निकिरी आया आहिनि। जेकॾहिं वफ़ाक़ जेकॾहिं न मुड़ियो त असां सम्झूं था त जेकॾहिं सिंध आहे त वफ़ाक़ बि आहे, सिंध न आहे त वफ़ाक़ छा जो आहे। तंहिंजे करे इन्हनि खे होश जा नाखुन वठणु घुरिजनि, होश वफ़ाक़ी हुकूमत धारे ऐं सिंध जे आवाम जी जेको हिन वक़्तु दिलनि जी धड़कन लॻी आहे, कैनाल नामंज़ूर, नो मोर कैनाल ऑन इंडस रिवर, उन जो बहितर पॉज़िटिव जवाबु ॾिन। न त मां सम्झां थो सिंध जी आवाम जेको आहे उहे उन्हनि खे मजबूर न कयो वञे त उहे वधीक मुज़ाहिमत ते अचनि ऐं ईअं न थिए त पाकिस्तान खे वॾो नुक़सानु थिए। हक़ीक़त इहा आहे त जेके बि मुज़ाहिमत जी तहरीकूं हूंदियूं आहिनि न, हिकिड़ो उसूल हूंदो आहे हुनजो, टाक फाइट, तॾहिं मसइला हल थींदा आहिनि। विड़ो बि साईं, मैदान ते जंग बि चोटिरियो, मैदान ते एहतिजाज बि कयो, मुज़ाहिरा बि कयो, पर ॻाल्हियुनि करण सां जेकॾहिं असांजो खड़तेल निकिरे थो, कैनाल बंदि थियनि था, त मां सम्झां थो त इनशाअल्लाह इहे सिंध जो जेको असांजो मौक़िफ़ जेको आहे मज़बूत आहे। सिंध खे हिन वक़्तु बि 55% पाणी जॾहिं घटि मिले थो, अरसा एक्ट तहत असांखे पाणी कोन थो मिले। असांखे जेको 91 अकार्ड हुयो उन में जेको सिंध ने मजबूर थी क़बूल कियो, उन तहत पाणी कोन थो मिले। असां वटि वॾा एग्ज़ाम्पल आहिनि, सबूत आहिनि त सिंध सां केॾी ज़्यादती थिए थी ऐं कैनाल कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि। इनशाअल्लाह इन में असां सिंध वारा फाते थींदासीं। साईं असां त ॾिसूं पिया, अफ़सोस पियो थिए अहिड़नि हुकुमराननि ते। अहिड़ा मासूम ॿार जेके कफ़न पाए असांजे आॾो वेठा आहिनि, असांखे शर्म थो अचे पर हुकुमराननि खे जूअं बि नथी चुरे। हुननि जी इहा भुल आहे, हू अंध जे घोड़े ते आहिनि, पंहिंजे पावर में जेको इस्तेमालु करनि था। ऐं काफ़ी सालनि खां पीपल्स पार्टी जेका ख़ासि करे सिंध में या वफ़ाक़ में हुकुमरानी कई आहे, ऐं हुननि सिंध जूं ज़मीनूं विकियूं आहिनि ऐं लखे एकड़ ऐं समुंड विकियो आहे। इन्हनि खे काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे फबी वियूं आहिनि। ऐं उनजे करे पिंडी वारनि खे बि इहो आहे त PP खां सवाइ ॿियो को अहिड़ो, ऐं PP वारा इन होॾ ते आहिनि त भली
जीअं पंजाब या पिंडी वारनि जो इहो फ़ैसिलो हूंदो आहे त असांखे सिंध जी ज़मीन खपे, माण्हू न खपेनि, असां सम्झूं था हिननि इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे। पर सिंध जे माण्हुनि खे सलाम आहे, सिंध जी नियाणियुनि खे सलाम, सिंध जे बचनि ॿारनि खे सलाम, जंहिं पूरी सिंध खे जाॻायो उन लीडरनि खे सलाम। ऐं असां बि इहो फ़ैसिलो कयो आहे त पंहिंजो सिंधू दरिया कतई कोन ॾींदासीं ऐं पंहिंजो दरिया बचाईंदासीं। ऐं आईंदा बि जेके बि नाजाइज़ियूं थियूं आहिनि, जीअं साईं ज़ैन शाह चयो आहे त इन खां बि वधीक जेको आहे हाणे जेके बि सिंध सां नाजाइज़ियूं थियूं आहिनि उन्हनि जो बि प्लान कंदासीं इनशाला। ऐं असां पंजाब खे इहा जेको आहे चवंदासूं त हरू भरू कानून न टोड़ाए। जॾहिं सिंधी माण्हुनि अञा पुरमन आहिनि, जॾहिं सिंधी माण्हुनि लठ ऐं कुहाड़ी खईं त थी सघे थो इहो कमू शहीद बि असीं पार करे अचूं। सो हिन एहतिजाजनि जो नोटिस वठो। बहितरु इहो अथव सिंधूअ ते जेके कैनाल ठाहियो पिया उनजो फ़ैसिलो वापसि वठो। उन में पाकिस्तान जो भलो आहे ऐं तव्हांजो असां समूरनि जो इन में बहितरी आहे। जीअं सिंध महाज़ पारां जेको कैंप लॻायो आहे सिंधू दरिया ते जेके गैर क़ानूनी गैर आइनी जेके 6 कैनाल ठही रहिया आहिनि, उन हवाले सां JWC ऐं असां प्रेस क्लब तरफ़ां जेके असां सहाफ़ी दोस्त आहियूं, असां हिननि खे पाणी मुहैया कयो आहे, मिठो पाणी हुजे या फिको पाणी हुजे, जूस मुहैया कयो आहे, फ्रूट मुहैया कयो आहे, ऐं मंझंदि जी मानी, राति जी मानी। ऐं जिते हिते जेके ट्रक बीठा आहिनि सारे ट्रकनि खे बि असां JWC जे तावन सां असां जेको आहे उन्हनि खे जूस पीआरियासीं ऐं असां उन्हनि जी महिमान नवाज़ी कईसीं। जीअं सिंधी महिमान नवाज़ सॾाईंदा आहिनि, असां चयो ईअं इहे दिलि में न चवनि ट्रकनि वारा त बाबा असां सिंधी महिमान नवाज़ न आहियूं। असां उन्हनि खे राति जी मानी बि ॾिनी आहे ऐं मंझंदि जी मानी बि ॾिनी आहे, उन्हनि खे मानी बि ॾींदासीं। ऐं ॿियो जेको ज़रूरत जूं शयूं आहिनि, ख़ासि करे हिते ॾिसो था गर्मी आहे, गर्मी जे करे असांखे कैंप लॻायो आहे। पाणी असांजो मिठो सबील बि हले थो ऐं फिको पाणी बि हले थो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके शहरी आहिनि उहे बि तावन करे रहिया आहिनि। जॾहिं त फ्रूट जे हवाले सां असांखे फ्रूट मिलियो, असां फ्रूट बि हिननि में ॾिनो आहे। ऐं जेके जेके शयूं जेके हिननि खे ज़रूरत आहिनि धरणनि वारनि खे असां ॾेई रहिया आहियूं, छो जो हे असां ते बि फ़र्ज़ु आहे। 6 कैनाल असांजे GIP जो मसइलो आहे। जेतिरे ताणी 6 कैनाल वापसि न वठंदा, सहाफ़ी, सिविल सोसाइटी, अदीब, शाइर, वकील असां रोडनि ते हूंदा, असांजो फ़र्ज़ु आहे। असां हिते सहाफ़ी हिते कवरेज बि करे रहिया आहियूं ऐं JWC जे तावन सां जेको असां जेके सहूलियतूं आहिनि उहे बि ॾेई रहिया आहियूं। जेको असांजे वस जी ॻाल्हि आहे, असां बि जेको आहे इन में शामिलु आहियूं। साईं हीअ तारीख़ जेका आहे पंहिंजो मेच्योर थी चुकी आहे। शहर न रुगो शहर बंदि थिया आहिनि, ॻोठ बंदि आहिनि। सिंध जो बचो बचो इहो ई आवाज़ु ॾिए थो, सिंध जो बचो बचो इहो ई नारो हणे थो त सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर, सिंधूअ ते कैनाल नामंज़ूर। सो हिन नंढड़ा मासूम ॿार बि इहो सम्झी चुका आहिनि त सिंध जो दुश्मन केरु आहे, सिंध जो पाणी केरु थो रोके, सिंधू दरिया ते धाड़ो केरु पियो हणे। मां तव्हांखे ॿुधायां त हीअ MRD जी तारीख़ खां, वन यूनिट जी तारीख़ खां बि वधीक हीअ तहरीक मैच्योर थी चुकी आहे ऐं हीअ इंतिहाई सिंध हिन वक़्तु ॿरी उथी आहे ऐं हीअ सम्झनि था त को असां हिननि माण्हुनि खे ईअं बेवकूफ़ बणाए, चरियो बणाए। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ हिकिड़ो आहे, ॿिए तरफ़ वफ़ाक़ जो मौक़िफ़ ॿियो आहे ऐं हीअ असांखे चवनि था त असां हिननि सिंधियुनि खे जूता हणंदासीं ऐं हीअ सिंधी पादर छॾे हलिया वेंदा, जूता छॾे हलिया वेंदा। हीअ सिंध जे बचे बचे जे वजूद जी जंग आहे, सिंध जे हिन नियाणियुनि जी, सिंध जे मर्दनि जी, सिंध जे पोरियतनि जी, सिंध जे हारनि जी जंग आहे। सो हीअ जंग हिकिड़ी वॾी जंग सूरत इख़्तियार करे चुकी आहे ऐं सिंध आख़िरी दम ताईं विढ़ंदी, पंहिंजे दरिया जे लाइ विढ़ंदी, पंहिंजे सिंधियत जे लाइ विढ़ंदी ऐं सिंध ओसि ताईं विढ़ंदी जेसि ताईं हीउ फ़ैसिलो पंहिंजो वापसि न वठंदा। मां तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ज़ुल्म खे बर्दाश्त कंदो ज़ुल्म वधंदो। जेतिरे क़दुरु असां वफ़ाक़ खे बर्दाश्त कयोसीं, वफ़ाक़ वधंदी वई। हींअर असीं उन जी निड़ी शह रग में हथु विधो आहे। उहो हथु विधो आहे, उहा क़यादत आहे जेकी कंहिंजी बि क़यादत कोन्हे। असां वकील बिरादरी हिन खे खयो आहे, हीअ असांजी वकील जी क़यादत आहे। असां हर हिकु वकील क़ाइद आहे, हर हिकु वकील असांजो लीडर आहे। रहनुमाई वड़ाइल साहब करे थो, जमाली साहब करे, 2-4 दोस्त करनि था। अॼु सिंध खे मां सलाम पेश थो करां, सिंध जे माण्हुनि खे सलाम पेश थो करां त इन्हनि जो अबो बि जेको अबो आहे न, उहो बि कैनाल बंदि कंदो ऐं नोटिफिकेशन जारी कंदो। उनजो सबबु इहो आहे, हीउ नंढिड़ो शहर आहे ठुल,
ही इनकलाबिन जो शहर आहे, ही गदाई साहब जो शहर आहे। ही शहर में जॾहिं रोड बंदि थी चुको आहे ऐं असां जूं घिटियूं सभु बंदि थी चुकियूं आहिनि। बबरलो ते असांजो कैंप लगी पई आहे, सिंध जी हर कुंड ते कैंप लगी पई आहे ऐं हर सिंध जो ॻोठ जो माण्हू कचे वारो रस्तो बि बंदि कई बीठो आहे। पंजाब ॾे रसद न कंदासीं, इहा उन्हनि जी शहारत आहे। हींअर हू दाहियूं था करनि, असां मरूं था, हू दाहियूं था करनि, मरूं था। हाणे असांजे माण्हुनि खे इहा ख़बर पई आहे इन खे पालण वारा त असां आहियूं। छोड़ो हिकिड़ी शइ कुझु बि न आहे कयो, असां पंहिंजा रस्तनि ते वेठा आहियूं। इहा मजबूरी हूंदी वफ़ाक़ जी, मजबूरी हूंदी इस्टेब्लिशमेंट जी, त इहो मजबूरन वापसि वठंदा। असां पंहिंजो हक़ आहे छिनी करे बि वठंदासीं, छो जो हे असांजो पहिरियों स्टेप आहे। जॾहिं असांजो सेकेंड स्टेप वियो न, सेकेंड स्टेप खां पोइ न हिननि खे पाणी मिलंदो, भले दरिया खे वठंदा न, बंदि कंदा, ॾाढा बंदि करनि। गैस काॾो आणींदा, कोयलो काॾो आणींदा, पेट्रोल काॾो आणींदा, दुनिया सां कारोबार काॾो कंदा, पोर्ट ज़रिए करनि था न, काॾो कंदा। ही सॼो सिंध, सॼो पंजाब जो जेको बि ज़ख़ीरो आहे सभु वञे थो ओॾे, सभु बंदि थी वेंदो। मजबूर हुननि खे वठिणो पवंदो। ऐं हिकिड़ी शइ मां तव्हांखे हिन तव्हांजे दोस्त सां चवंदो हलां, 75% ही असां कामयाबु थी चुका आहियूं। वफ़ाक़ जा नुमाइंदा ॻाल्हाइणु शुरू थी वियो आहे। सिंध जी वॾी पार्टी पीपल्स पार्टी, उहा बि अॼु सरापा एहतजाज आहे, उनजो चेयरमैन बि सरापा एहतजाज आहे त कैनाल असां जेके आहे त मंज़ूरु कोन्हनि। हिकु स्टेटमेंट ओपन अची चुकी आहे। उन्हनि जा माण्हू अॼु असां सां ॻाल्हाइणु शुरू कयो, जॾहिं कल्ह चवनि पिया ये 4 आदमी क्या करेंगे, अॼु मजबूर हिकु हिकु माण्हू सां ॻाल्हाइनि त असां सां टास्क करो। आख़िरी ॻाल्हि आहे, नोटिफिकेशन वापसि वठो, पोइ टास्क करो, इंशाल्लाह कामयाबी। ही सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। कराचीअ खां कश्मीर ताईं, केटी बंदर खां वाही पधी ताईं सॼो सिंध सरापा एहतजाज आहे। असांजो सिंध सूबो हिकु ज़रई एग्रीकल्चर सूबो आहे। सॼो असांजो पाणी ते जीआबो आहे, सिंधु दरिया ते जीआबो आहे। अगरि जेकॾहिं पाणी असांजो बंदि कयो वियो, 6 कैनाल ठाहिया विया, अॻ में असां वटि पाणी जी वॾी खोट लॻी पई आहे, समुंड ताईं पाणी नथो पहुचे। असांजा पोयां ज़िला कोटड़ीअ खां हेठि जेको आहे पंहिंजो बदीन, घारो, थरपारकर वग़ैरह, उन पाणी जो अॻ में शदीद खोट आहे। हिते गुडू बैराज ते असां वटि खोट लॻो पियो आहे पाणी जो, ऐं वरी 6 कैनाल गवर्नमेंट मंज़ूरु करे थो त अञा पाणी जो खोट वधी वेंदो। असां इन जे बिल्कुलु मुखालिफ़ आहियूं। जेके बि असांजा आबादगार आहिनि, सॼे सिंध जा सूबे जा सभु आबादगार, वकील बिरादरी, अदीब, सहाफ़ी वग़ैरह जेके बि दोस्त आहिनि, क़ौम परस्त अॻवान, सभु असांजा मुखालफ़त कयूं था। असांखे कैनाल कंहिं बि सूरत में न खपनि। 6 कैनाल जेसिताईं डीनोटिफाइड न थींदा तेसिताईं असांजो एहतजाज जारी ऐं सारी रहंदो। साईं असांजो इहो ई इरादो आहे, जेतिरे ताईं 6 कैनालनि जो जेको हुननि इरादो कयो आहे, ठाहे त न सघंदा, जेको इरादो कयो आहे जेतिरे ताईं सॼो वापसि थींदो इंशाअल्लाह असां रोडनि ते वेठा हूंदासीं। सिर्फ़ु हिते न पर पूरी सिंध जाम आहे, कराची खां वठी कश्मीर ताईं, केटी बंदर ताईं सभु बंदि आहे इंशाअल्लाह, ऐं बंदि रहंदासीं जेतिरे ताईं असांजे सॼे वापसि न वठंदा, कैनाल वापसि न थींदा, जेतिरे ताईं असांजा धरना इंशाअल्लाह जारी ऐं सारी रहंदा। सॼो कुझु तव्हांजे साम्हूं आहे। सिंध जे जीअण ऐं मौत जो मसइलो आहे। पाणी खां सवाइ असां चुरी बि नथा सघूं। जेकॾहिं पाणी न हूंदो त असां हिते जेकॾहिं अॼु वेठा आहियूं त असां वेही कोन सघंदासीं, असांजा फसलूं न थींदा, असांजा जेके आहिनि कारोबार रोज़गार सॼो कुझु मुतासिर थींदो। सिंध जे पाणी जो मसइलो आहे। अॼु असां पंजाब जे शहर अॻिते लत ॾेई करे बीठा आहियूं। सिंध जे आख़िरी जेको आहे त पाणी जे फुड़े ताईं ऐं रत जे आख़िरी फुड़े ताईं असां विढ़ंदासीं। पंजाब साम्राज्य सां विढ़ंदासीं, असां ज़रदारी सां विढ़ंदासीं, लेकिन सिंध जो पाणी जो सौदो कॾहिं न कंदासीं। असां जीअं मास ठुले तरफ़ां जेको धरणो लॻायो आहे, उहो पंजाब जे निड़ी ते लत ॾिनी आहे। असां पंजाब वेंदड़ मेन शहर आहे, मेन रस्तो जेको आहे उहो बंदि कयो आहे। असांजे धरणे में अॼु मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा दोस्त बि शरीक थिया आहिनि, ऐं अॼां कुझु दोस्त रस्ते में आहिनि, वकील दोस्त बि अचनि पिया। असांजे धरणे जो इहो मक़सदु आहे त असांजे सिंधु दरिया जे मथां जेको GIP जे मथां पंजाब धाड़ो पियो हणे, जेके गैर क़ानूनी 6 कैनाल कढे पियो, उहे असांखे मंज़ूरु न आहिनि। असां पंजाब खे इहो ॿुधाइणु था चाहियूं त सिंधु दरिया जा वारसा असां आहियूं। साईं, सिंध शऊर जे तरफ़ कैनालनि जो जॾहिं हिननि ऐलान कयो आहे, गवर्नमेंट कैनाल कढण जो ऐलान कयो, त उन ॾींहंनि खां वठी सिंध सॼो सरापा एहतजाज आहे। ॾींहों ॾींहुं एहतजाज वधंदा वञनि था। कराची खां वठी कश्मीर ताईं सभु रोड रस्ता बंदि थी विया आहिनि, पर हुकुमराननि खे को हया को शर्म हुजे हा त कॾहिं जो कैनालनि जो ऐलान बंदि करे छॾनि था।
सॼो सिंध हाणे ख़बर ई नथो पए त जिथे बि धरना लॻल आहिनि कंहिं हणाया कीअं थिया। हर माण्हू हर फ़र्द हर घर मां भाती निकिरनि था, माण्हू निकिरनि था, अची रोड बंदि करे बीह था रहनि। त असांखे कैनाल न खपेनि, छो त कैनाल असांजे मौत ऐं ज़िंदगी जो सौदो आहे। कैनाल ठाहिणु कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। सभु सिंधवासी इन एहतजाज में शरीक आहिनि। तव्हां कंदकोट ॾिसो, कश्मीर ॾिसो, ठुल ॾिसो, कराची, बबरलो, हर जाइ ते इहे धरना लॻा पिया आहिनि। चाहे क़ौम परस्त धुरियूं हुजनि, चाहे मज़हबी धुरियूं हुजनि, चाहे सियासी समाजी जेके बि आहिनि, राइस मिल्स यूनियन वारा, त जेके बि आहिनि माण्हू हिते सभु तव्हां ॾिसो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, उन्हनि जा बि सभई दोस्त, वुकला, डॉक्टर, टीचर, मतिलबु त हर मकतब फ़िकिर जो माण्हू निकितल आहे, रोडनि ते आहिनि। ऐं हर मकतब फ़िकिर माण्हू जो इहो ई आवाज़ु आहे, इहो ई मुतालबो आहे त सिंध में असांखे कैनाल, सिंधू दरिया ते जेके कैनाल ठाहिनि था उहे नामंज़ूर आहिनि। उहो कंहिं बि सूरत में सिंधी अवाम ठहिणु कोन ॾींदो, चाहे कहिड़ा बि हीला हलाइनि। उन्हनि खे वाज़े पैगाम आहे त उहो इन मनसूबे खां हथ कढी वञनि ऐं कैनाल ठाहिणु बंदि कनि। बिल्कुलु कैनालनि जे ख़िलाफ़ सॼी सिंध हिकु पेज ते आहे। तव्हां ॾिसो, पंजाब जूं मुसलसल सिंध सां नाजाइज़ियूं थियनि पियूं। पंजाब पंहिंजा दरिया इंडिया खे खपाए, हाणे सिंधू दरिया ते कब्ज़ो करणु चाहे पई। सिंध जे अंदरि 5 ॾींहं मुसलसल रोड रस्ता पंजाब जा बंदि करे सिंधी क़ौम इहा पैगाम थी ॾिए पूरी दुनिया खे त असां सिंधियुनि सां पाकिस्तान ठहण खां वठी मुसलसल ज़्यादतियूं थींदियूं पियूं अचनि। हाणे असांजे जेका पैदावार वारी वसीलनि जी 6 रग सिंधू दरिया आहे, उन मां 6 कैनाल कढी असांजी सरसब ज़मीननि खे गैराबाद करण जी साज़िश सटी पई वञे ऐं चोलिस्तान में जेके गैराबाद ज़मीन आहिनि उहे आबाद कयूं पियूं वञनि। असां इन शइ जी मुज़मत कयूं था ऐं सिंधी क़ौम सां गॾु पंजाब ख़िलाफ़ु मज़ाहिमत बि कंदासीं। साईं, हीअ जेका असांजी कैंप लॻल आहे सिंधू दरिया जे मथां नवनि कैनाल कढण जे ख़िलाफ़, हिन में वधि में JWC जो सिंध TV न्यूज़ तालका ठुल वारे जो वफ़द जो, साफ़ी वफ़द जो, प्रेस क्लब ठुल जो वॾो तावन रहियो आहे। उन्हनि न फ़क़ति असांखे कैंप वारनि खे सहूलियतूं मैसर कयूं आहिनि, पर जेके गाॾियुनि जा मुसाफ़िर बीठा आहिनि अलाए किथां किथां जा, उन्हनि खे बि थधे पाणी खां वठी शरबत ताईं खाधे पीते शयूं मैसर कयूं वञनि थियूं। छो त सिंध TV न्यूज़ हर हमेशह पंहिंजो सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ते आवाज़ु उथारियो आहे। अलाए वञनि ताईं जिथे बि कैंपा लॻल आहिनि, बबरलो ते बि कैंप लॻल आहे, उते बि JWC जा जेको आहे सो नुमाइंदा, सिंध TV न्यूज़ जा नुमाइंदा, मिज़बान बणियल। मां ईअं खणी चइजे त एहतिजाज जिथे बि थिए थो उते सिंध TV न्यूज़ जा ऐं JWC जा मिज़बान थी जेको आहे उन्हनि जी महिमान नवाज़ी ऐं ख़ातिरी करे रहिया आहिनि। साईं, सिंधू दरिया जे पाणी जे लाइ सॼी सिंध ख़ुदकार एहतिजाज बणियल आहे। जीअं सिंध महाज जे तरफ़ां गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी ठुल जो मेन शाहराह बाईपास ते जेको आहे सो धरणो हणी छॾियो आहे, जंहिं सबबु तव्हां ॾिसी सघो था पिया सिंध, पंजाब ऐं थोरे बलोचिस्तान जूं जेको गाॾियूं आहिनि उहे बीठी वियूं आहिनि। असां प्रेस क्लब ठुल ऐं JWC जे तरफ़ां इहो एहतिजाज ऐलान कयोसीं त जेके हीउ धरणो जेतिरा ॾींहं हलंदो, इन्हनि खे मिठो पाणी, थधो पाणी ऐं मानीअ जो जेको बंदोबस्तु आहे उहो असां प्रेस क्लब ठुल जे साफ़ आहिनि ऐं JWC दोस्तनि जे तावन सां असां उनखे मुहैया करे रहिया आहियूं। ऐं हीउ सिंध जो एहतिजाज आहे ऐं असीं पाण पंहिंजो हिकिड़ो क़ौमी फ़रीज़ो आहे, उन क़ौमी फ़रीज़े में पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो नंढो जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहियूं। शल सिंध में असांजो नसीब थिए ऐं असांजो अॻिजी सघे। असां वुकला बिरादरी जो ऐं हिन सिंध जे सुजाग धुरियुनि जो, हिन मुंहिंजे मारूड़नि जो, हिन क़ौम परस्तो दिलि चवे थी त मां हिननि जे पेर जे क़दम क़दम ते चुमी पायां, जेके ही पंहिंजे माउ जे ख़ातिर ही सचा पुट सिंध माउ जा। ॾिसो, ॿारनि में शऊर अची वियो आहे, वॾनि में शऊर अची वियो न आयो शऊर त असांजे हिन असांजा सरदार ज़मीनूं उन्हनि जूं ॿुधो, को सरदार जी कंहिं धरणे में असांजे हिते पहुतो, ज़मीन उन्हनि जूं सरदारनि जूं वॾेरनि जूं कोई बि कोन पहुतो। असांजो फ़क़ति ऐं फ़क़ति
फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो आहे, चाहे फेडरल गवर्नमेंट हुजे, चाहे शहबाज़ जी हुकूमत हुजे, चाहे GHQ जी हुकूमत हुजे, चाहे कोई बि जनरल जी हुकूमत छो न हुजे, फ़क़ति ऐं फ़क़ति असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे, असां पंहिंजो पाण धरणो ख़तमु करे वेंदासीं। जेतिरे ताईं 6 केनालनि जो नोटिफिकेशन न निकिरंदो तेतिरे ताईं असां मरी वेंदासीं बि सरापा एहतजाज रहंदो। छा भला पंजाब पाकिस्तान आहे? बलोचिस्तान जो माण्हू हुते मरे थो पियो, बलोचिस्तान जो माण्हू दहशतगर्द आहे तव्हांजे लाइ, सिंध जो माण्हू शरपसंद आहे, KPK जो माण्हू खे तव्हां हुते हशर करे छॾिया आहिनि, छड़ो पंजाब आहे? छा उहे माण्हू नेक नमाज़ी आहिनि? छा उहे माण्हू हज मदीनो मको उमिरि उहे करे आया आहिनि? असां पाकिस्तान जे हामी न आहियूं छड़ो। 70% 75% जेको बि वसीलो आहे पाकिस्तान खे पंजाब खे असां ॾियूं था। असां इहो ई मुतालबो कंदासीं विफ़ाक़ खां, असां वुकला खां वधीक कोई बि मोहबत न आहे। असां वकील, असां टैक्स ॾियूं था, असांजे हथ करप्शन खां साफ़ आहिनि। असां कॾहिं बि कंहिंखां न पेट्रोल पर्ची वरिती आहे, न कंहिं गवर्नमेंट जो पेट्रोल वरितो आहे। असांजे टैक्स ते हलंदा आहिनि, हिन माण्हुनि जो टैक्स ते हलनि था पिया। जेके बि गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि, माण्हू आहिनि, जेके बि ब्यूरोक्रेट्स आहिनि, जेके बि हिन कम में इन्वॉल्व आहिनि, असां उन्हनि खे इल्तिजा कयूं था, मरदे मरी वेंदासीं। केनाल ठाहिण असांजी लाशनि ते ठहनि, ऐं महिरबानी करे इहे अगरि जेतिरे ताईं 6 केनालनि जो नोटिफिकेशन वापसि थियल विथरावल न निकिरंदो तेतिरे ताईं असां सरापा एहतजाज रहंदासीं। साईं अॻे तव्हां हाल ॾिसो था 2024 में जेका असांजा साहेड़ियूं थिया आहिनि उनमें त घणो नुक़सानु थियो आहे पाणी जे करे। जेके हाणे पाणी न आयो त पोइ असां आबादी बि न करे सघंदासीं। ऐं त हे सिंध बि आबादगार एग्रीकल्चर सां ॿधियल आहे। एग्रीकल्चर न थियो त सिंध तबाह आहे, सिंध न थियो त पाकिस्तान तबाह आहे। असांजा ज़िंदगी, असांजा हयाती मौत पाणी सां ॿधियल आहे। पाणी न थियो त असां तबाह आहियूं। साईं मां हिन खे ईअं पियो ॾिसां त सिंध समूरी सरापा एहतजाज आहे, सिंध जी शऊर जी अखि जागी चुकी आहे। ऐं कल्ह जेको वफ़ाक़ जो राब्तो थियो उन में तमामु क़ौम परस्तनि धुरियुनि जेको जवाबु ॾिनो, उन मौक़िफ़ खां बि मज़बूत मौक़िफ़ आमिर नवाज़ बड़ाइट साहिब जो, जंहिंजो तसलसुल थी असां अॼु हिन एहतजाज में शामिलु थिया आहियूं त असां वफ़ाक़ सां ॻाल्हियुनि लाइ तयारु न आहियूं। नोटिफिकेशन केनालनि जे रद्द थियण जो असांखे खपे। जेसि ताईं नोटिफिकेशन न ईंदो तेसि ताईं सिंध जा वकील, सियासी समाजी धुरियूं तमामु मारूअड़ा सरापा एहतजाज रहंदा। असां चाहियूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी खां त मुस्तक़बिल में अगरि केनालनि जी रिथा ते वफ़ाक़ पंहिंजी ज़िद ते अड़ियो रहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ खां धार थिए ऐं सिंधी हुजण जो सबूत ॾिए, न त पीपल्स पार्टी जी क़यादत सिंध में ख़तमु थी वेंदी। असांजो हिन सिंध TV न्यूज़ जे तसलसल सां इहो पैगाम आहे सिंध जे मारूड़नि खे त एहतजाजनि में वधि खां वधि शरीक थी पंहिंजे मुतालबनि जी मनता जे लाइ पूरी सिंध जो हिकिड़ो बहितरीनु ॾेख वफ़ाक़ खे ॾेई ऐं मुतालबा मंज़ूर कराइनि। मेन मसलो इहो आहे त हिन वक़्तु तव्हां पाण ॾिसो था त दरिया में पाणी जो पोज़ीशन कुझु बि न आहे। हिन वक़्तु बि असांजा जेके गुड्डू पैराज जा जेके कैनाल आहिनि सभु क्लोज़ लॻा पिया आहिनि। जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता सुभाणे जेकॾहिं 6 कैनाल निकिरनि था त सिंध खे पाणी कोन मिलंदो। गुड्डू खां हेठि त छा तोसां को हेठि पाणी छॾींदा ई कोन, त पोइ सिंध जो जेको आहे त असांजो ज़रई जेको आहे त सूबो आहे। इन खां पोइ जेको आहे ग़रीब हारी माण्हू जेको आहे सभु हिते माना ख़तमु थी वेंदा ऐं जेको आहे सिंध जो जेको आहे वजूद आहे उहो ख़तरे में आहे। इन करे वकील जेको आहे निकिता आहिनि, इन जे करे सिविल सोसाइटी इन जे करे चऊं था सभु वकील असां सभु इहो ई चाहियूं था पिया, इहो नोटिफिकेशन जेको आहे वापसि वरितो वञे। इहे कैनाल सिंधु ते न ठाहिया वञनि, इहे असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। का बि क़ौम न चाहींदो त असांजो जेको आहे जाग्राफी जा जेको उन क़ौम खे तबाह कजे। हीअ हिकिड़ो तबाही जो मनसूबो आहे, तंहिंजे करे वकील सभु निकिताऊं, इहो ई मक़सदु। नाज़रीन, तव्हां उते वेठल एहतजाज वारनि माण्हुनि जी ऐं ॿियनि जी उहो सभु कुझु उन्हनि जी राय ॿुधी, उन्हनि जी दाहूं ॿुधी, उन्हनि जी फ़रियाद ॿुधी ऐं उन्हनि जी हिकिड़ी जाइज़ आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं उहे एहतजाज बि न करनि त ॿियो छा करनि आख़िर। छो जो हिन धरती जा रहवासी अमन पसंद माण्हू आहिनि, प्यार जी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, अदम तशदुद जा क़ाइल आहिनि। सो उन जे करे हुननि एहतजाज जो रस्तो अख़्तियार कयो आहे ऐं उन्हनि जी ॻाल्हि हिकिड़ो जाइज़ ॻाल्हि आहे, उन्हनि जी फ़रियाद जाइज़ आहे ऐं हू ॼणो त 100% हक़ ते आहिनि ऐं उन्हनि जी फ़रियाद खे वफ़ाक़ ॿुधी करे कुझु इंसाफ़ करे ऐं उन्हनि खे का तसली ॾियनि ऐं इहे जेके मनसूबा आहिनि कैनालनि वारा उहे ख़तमु करे खेनि ज़िंदा रहण जो हक़ ॾिनो वञे।
प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।